सिंध के ॿियनि शहरनि जियां गादीअ वारे शहर कराचीअ में भी चौमासे जे बरसातुनि जो पानी नेकाल न थी सघियो। कराची जे इलाइक़े सफूरा ॻोठ में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि तरफ़ां बरसात ऐं सेवरेज जो पानी नेकाल न थियण ख़िलाफ़ मेमन अस्पताल भरिसां एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इलाइक़े वासियुनि जो चवणो हो त बरसात खां पोइ सेवरेज लाइन बंदि थी वई आहे, पर इंतज़ामिया सेवरेज लाइन खे बहाल करण बदिरां रुगो फोटो सेशन करे हलिया वञनि था। वो पानी तो ठहियो, हाणे ॻोठ जे अंदर भी पानी दाख़िल थिए थो। अगर ही इतना पूरो महीनो ॿियो बि थियो इंतज़ाम ईअं मां सम्झायो घर जे अंदर भी गटर जो पानी दाख़िल थींदो, उहो असां वटि को रस्तो न आहे। हिन जे लाइ केरु कंदो? जॾहिं सिंध गवर्नमेंट चाहे थी पीपल्स पार्टी असांखे वोट ॾियो, असीं हक़दार आहियूं। वोट ॾियण खां बाद असांखे सदा इहो थो मिले जेको बलूचिस्तान वारो कहानी आहे। सर ये गटर जो पानी मिक्स थियल आहे, ये सॼो डीके जो सफूरा खां वठी मेमन हॉस्पिटल तक ये सॼी गटर लाइन बंदि आहे। इन्हनि में जेको पानी वहे थो इन गलियुनि में वञे थो, घर जे अंदर पानी वहे थो और को निज़ाम न आहे पानी जो कढण जो। असां पुलिस पार्टी खे बि चयो आहे, उन जेके इंतज़ामिया उन्हनि खे त फ़ोन करे चयो आहे, पर को पानी खे कढण वारो सहूलियत हिते न आहे। हाणे असां छा करे सघूं? जेके असां भेनरुनि खां बेज़ार थी चुका आहियूं, जेके पानी कढण वारो केरु कोन्हे। अॼु महीनो जो हिते असांजा नंढड़ा ॿार जेके स्कूल थी वेंदा आहिनि। बरसात जो पानी ना है बल्कि ही सेवरेज जो पानी आ जेको सफूरा ॻोठ के हींअर अमलन ॿोड़े पियो थो। सफूरा हींअर पानी जे हेठां सफूरा जी गलियूं, सफूरा जा घर, सफूरा जा रोड ऐं रस्ता हींअर अमलन पानी जे हेठां आहिनि। सिंधी जेके आबादियूं आहिनि उन सिंधियुनि आबादियुनि खे हींअर सेवरेज जे पाणीअ जे नज़र कयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि चेताव ॾिनो आहे त जेकॾहिं सेवरेज जो पानी नेकाल न कयो वियो त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। सफूरा ॻोठ ऐं भरपासे जे इलाइक़े वासियुनि तरफ़ां सेवरेज जो पानी रोडनि ऐं रस्तनि ते फिंकी वञण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। लखीर कबोर जो चवणु आहे त जेकॾहिं पानी नेकाल न कयो वियो त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन अर्जुन हुसैन सां बशीर सजराणी, सिंध न्यूज़, कराची।